अलैहि व अला आलिहि व अस्हाबिही व अहल बैती व अज़वाजी व ज़ुर्रिय्यातिही व अबनाइहि व बनाती व औलियाए उम्मती व सुलहाए मिल्लती व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। यख़रुजु मिनहुमल लुअलुअ वल मरजान। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। बंदे परवरदिगार मोहम्मद अहमद नबी। दोस्त दारे चार यार मताब औलादे अली। मज़हबे हनफियत दारम मिल्लते हज़रत खलील। ज़ेर सायह गौसे आज़म खाक पाए हर वली। मुस्तफ़ा मुख्तार जो प्यारो शहीदे करबला। हैदरे करार जो प्यारो शहीदे करबला। मुस्तफ़ा जेके कयो पंहिंजे कुल्हनि ते प्यार मां मर्तबो पायो इहो यारो शहीदे करबला। हक सदो होको ॾिनो मैदाने करबला में जंहिं सैयद है फातिमा ज़हरा जो दिलवारो शहीदे करबला। छा करे साईं मुफ्ती मोहम्मद इदरीस जी ज़िबां उनजी सना। थियो शहादत सां सो भारो शहीदे करबला। ए बुलबुलान गुंजे गुलज़ारे अहमदी। सल्लू अला मुहम्मद व आले मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। सलाह शरीफ कान अचे वकान थी या इन्हें लजा था कयो चुप करे वेठा आयो। मदीने जे साईं ते सलाह तो खुली पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह अज़्ज़ व जल जे फज़ल करम सां सोने नबी करीम रऊफ रहीम महबूब मुअज़्ज़म नूरे मुजस्सम सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी निगाह इनायत सां हाफ़िज़ साहब मियां अब्दुल कदीर ताहिरी जे हिम्मत ऐं कोशिश सां अवां सभिनी हिन जामे मस्जिद जे जमाअतुनि जे ताउन सां ये ज़िक्र हुसैन जी महफ़िल मुनक़िद थी। शहादत हुसैन ज़िक्र हुसैन बयान करण
हजरत जिब्राइल अमीन जी सुन्नत ऐं ॿुधण मिठे मोहम्मद घोट रहमत लिल आलमीन जी सुन्नत तो सोने हुसैन पाक जे शहादत ते सोने हुसैन पाक जे शान खे बयान करण वारो सोनो जिब्राइल अमीन ऐं पहिरां पहिरां शहादत जी ॻाल्हि खे ॿुधण वारो मिठो मोहम्मद करीम बस ये चऊं त असां ख़तीबन खे तक़रीर करण वारन खे सोने जिब्राइल जी सुन्नत अदा करण जो मौक़ो प्रोग्राम में मिलंदो ऐं अवां जमायतन खे सोने नबी जी सुन्नत अदा करण जो मौक़ो मिलंदो जो अमी मोहब्बत सां इत्मीनान सां चाह सां शौक़ सां इमामन पाकन जो शान ॿुधंदा अल्लाह से आवाज़ी सुभान अल्लाह चवण कबूल करे पर थोरो आवाज़ अञा वधा इंशाअल्लाह ताला लंबी डिघी चौड़ी तक़रीर न कुछ ही थोड़े वक्त में आवां का इजाज़त वठंदुसि पर जेको थोरो टाइम अवां सां मुखातिब हुजां अवां रुॻी सिर्फ निहारियो न पर पढ़ायो बि तवज्जो बि ॾियो जीअं मुंहिंजी महिनत ज़यान न थिए मूंखे बि ॻाल्हाइण में लुत्फ़ मिले ऐं अवां खे ॿुधण में लुत्फ़ मिले ये अल्लाह जे कामिल वलीअ जी मस्जिद उम्मीद यकीन कामिल त उन काज़ी गुल मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि जी रूहानी नज़र बि असांजे मथां हूंदी हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जी नज़र बि आहे सोने दस्तगीर जी नज़र बि ऐं फ़कीर अब्दुल लतीफ़ लकारी दामत बरकातुहुल आलिया उमर रसीदा प्रोग्राम में ना आयो उन जूं दुआऊं बोता खटता बिस्तरे सां असांजे लाइ आहिनि अल्लाह कंदो त असांजो वेहण अचण गरजण सजायो थी पवंदो ऐं हीअ असांजी महफ़िल जॾहिं दरबार रसूल में हिन जो हदियो पहुचंदो इंशाअल्लाह ताला हबीब सोना राज़ी थींदा इमाम करम नवाज़ी फरमाईंदा गुनाहगार आवाज़ सामो कुरान पाक जे सूरह रहमान मजा कुछ आयतों पढ़ियो जे सूरह रहमान जेला मदीने जे मीर फरमायो उरूसिल कुरान यानी ये सूरत कुरान करीम जी कुआर वरी ठरी रावणो यासीन शरीफ कुरान करीम जी दिल ऐं सूरह रहमान कुरान करीम जी कुआर सॼो वियो उन मां कुछ अल्फाज़ गोरा मोला जे साम्हूं पढ़िया जिन में पंजतन पाक जो ज़िक्र पर अवां मदीने जे मीर ते खुली मिली वॾे आवाज़ सां अखियुनि खे वारो ॾेई दिल खे वारो ॾेई पाण खे सुजा करे हिम्मत ऐं जुरियत सां इश्क ऐं मुहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो जेके आयतूं मोवा जे साम्हूं पढ़ियूं उन्हनि जो तर्जुमो ऐं मुतल्लिक़ कुझु महरूज़ात अर्ज़ करे ऐं पोइ रब जे दरबार में दुआ घुरो मथां इशा जी नमाज़ पाए वॾी आवाज़ सां खुली पढ़ो त मां ॾिसां केॾा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह फरमायो मरजल बहरैन यल्तकियान बैनहुमा बरज़खुल ला यबगियान फबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान खुली
खुली सुभान अल्लाह चौ तो मदीने जे साईं जी नज़र थे मरजल बहरैन यल्तकियान अल्लाह फरमायो मोमिन बहरन के गदवायो एक जो पानी खारो बे जो पानी मिठो बैनहुमा बरज़खुल्ला यबगियान उन्हनि बिनी बहरन जे विच ते उन्हनि बिनी दरियाहन जे विच ते उन्हनि बिनी समुंद्रन जे विच ते उन्हनि बिनी पानी जे वगन वहकरन जे विच ते बरज़खा पर्दो एड़ो पर्दो जो हिक ॿिए ते पानी तजावुज़ नथो करे जे खारो पानी मिठे सां मिलंदो या मिठो पानी खारे सां मिलंदो न पानी मिठो रहंदो न खारो रहंदो पानी जो ज़ाइक़ो तब्दील थी वेंदो फबअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान रब जे केड़े केड़े नेमतुन जा इनकारी थींदो रब जे केड़े केड़े नेमतुन के न मनीदो यखरुजु मिनहुल लुलु वल मरजान पोदन बहरन मजा मोती मरजान निकरन था फबअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान रब जे केड़े केड़े नेमतुन जा इनकारी थींदो कुरान करीम जा मुफस्सिर बलारा कुरान करीम जे तर्जुमे के बयान करण वारा कुरान करीम जे तफसीर के लिखण वारा मदीने जे मीर जा आशिक रब्बानी आलिम रब्बानी बुजुर्ग फरमायन था प्या इन मरजल बहरैन मा मुराद हजरत नबीउल मुर्तजा शेर खुदा ऐ खातून जन्नत सय्यद फातिमा ज़हरा ऐ मौत नहीं मरजान मा मुराद हजरत इमाम हसन हुसैन आए जने की असी चमदायो पंज तन पाक मिठे मोहम्मद घोट जो मिठो घरानो उन सोने अलीउल मुर्तजा शेर खुदा करम अल्लाह वजह करीम जो केदो शाना केदो मर्तबो ईमाना जो मदीने जे मीर जे उन प्यारे सोट सोने अलीउल मुर्तजा शेर खुदा करम अल्लाह वजह करीम जी विलादत थी बैतुल्लाह में बैतुल्लाह शरीफ में विलायत थी विलादत थी बार जो नबूवत वाले बुजुर्ग आंदो अखियों बंद हो जमल मदीने जे मीर सोने अली के पाजे पाक झोलिए में खयो त सोनो अली अखियों पियो खोले जने अचण साई मदीने जे मीर जी ज़ियारत जो यो सोनो अली मुझा मुर्शिद बुलबुल मदीना फरमाइंदा मोहब्बत इश्क जो मज़हर अलीउल मुर्तज़ा है सुभान अल्लाह मोहब्बत पक्की दी शिरक ने बिदअत ने एड़ी मोहब्बत बने जो छके अली के अल्लाह से मिलाए जी यावरी ठप मन जी ने कुरान करीम अल्लाह फरमायो वल असर ज़माने जो कसम इन्नल इंसान लफी खुसर बेशक इंसान खासारे में इल्लल लज़ीना आमनू मगर जन ईमान आंदो व अमिलुस सालिहात ऐसा अमल कयाओ व तवासौ बिल हक़ हक़ जो ताकीद कयाओ व तवासौ बिस सब्र ऐ सब्र जी वसीयत कयो इन प्यारी सूरत जे नाले हजरत इमाम शाफई रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइंदो त सॼो कुरान हिदायत जो मंबा हिदायत जो मसदर हिदायत जो मक़सद पर जेकॾहिं इंसान ज़ात जे समझाण जे ला नुक्तो ज़हन में विहार जे ला हिदायत जे ला जेकॾहिं इहा सूरह असर हिकिड़ी नाज़िल थी हा त इहा बि समझण वारनि जे ला काफ़ी मनण वारनि जे ला काफ़ी इन
इन्नल इंसान लफी खुस्र मा मुराद अबू जहल इल्लल लज़ीना आमनु मा मुराद हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक व अमिलुस सालिहात मा मुराद हज़रत उमर फारूक व तवासौ बिल हक़ मा मुराद उस्मान गनिया ऐ व तवासौ बिस सब्र मा मुराद मौला अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा सच्ची सही फरमाइंदा मोहब्बत इश्क जो मज़हर अलीउल मुर्तज़ा है असा जो रहनुमा रहबर अलीउल मुर्तज़ा है शरीअत तरीक़त में हकीकत मारिफत में असा जो रहनुमा रहबर अलीउल मुर्तज़ा है ऐ खातून जन्नत सैयदा फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा मदीने जे मीर जी चौथो नंबर न्याणिया मुस्तफा करीम जी मेरी न्याणिया जो नालो मुबारक सैयदा ज़ैनब ये जो नालो उम्मे रुकैया ये जो नालो उम्मे कलसूम चौथी जो नालो सैयदा फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा तैयबा ताहिरा और जो एदो मकामा एदो शाना एदो मर्तबा जो उलमा फरमायत का प्या जेडी वल मदीने जे मीर आका अमीर अलैहि सलातु सलाम जे उन पाक न्याणी जी विलादत पे थी अम्मा खदीजतुल कुबरा मक्के जे दाइन खे चयो खिदमत जे ला अचो दाइन टोकू कयो कंजू कयो असा तोजी खिदमत ला नहीं दियूसी जो तो मिठो मोहम्मद घोट मुर्स कयो हाणे पाणी बार जन त खबर पवई मदीने जे मीर असा ईमान वारन जी अम्मा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा के फरमायो त तुम परेशान न थी इंतजाम थींदो सुभान अल्लाह इंतजाम थींदो ऐ इंतजाम कहिड़ो थियो उन हकीकत के मुझे मुर्शिद बुलबुल मदीना खोले बयान फरमायो सही फरमाइंदा दिल खोले वे हो दिलारा महफिल में मोचारा बुध खातून जन्नत साइण जो शान प्यारा ही बयान प्यारा जी आमद वेले आयो नमके जो मायो फिल फौर नहीं खिदमत जेले जन्नत जो हूरो आयो जी आमद वेले न आयो मके जो मायो फिल फौर नहीं खिदमत जेले जन्नत जो हूरो आयो या अज़मत के दिया है या रफ़अत के दिया है जंज शान में नाज़िल थियो कुरान प्यारा ही बयान प्यारा दिल खोले वे हो दिलारा एकड़ो राज़ ॿुधाए छॾे जो जुम्मे जी शाम थी छछर जी रात मदीने जे मीर आका अमीर अलैहि सलातु सलाम जे उम्मत में एक राज रखल जो जुम्मे जे मीह में एक घड़िया जे घड़िया में दुआ कबूल थींदी जे साथ में जेका जायज मुराद रब का घुरबिया सा मिली वेंदी इन घड़ीअ जे बारे में किताबन में उलमा ने हदीस जे रोशनी में इख्तिलाफ आंदो के चंदा हन जो जुम्मे जे सिज उभरण वाले टाइम ते के चंदा हन आज़ान वाले टाइम ते के चंदा हन बिन खुतबन जे विच ते पर इन मर्द
मरजल बहरैन खातून जन्नत के उन घड़ीअ जी खबर उन खातून जन्नत रज़ियल्लाहु ताला अन्हा जो मामूल हुंदो त जुमे जे ॾींहुं शाम जे टाइम ते पंहिंजे खादिम के नौकर के सहाबीअ के मथे जबल ते चाड़े बियारींदी चवंदी हुअसि जंहिंमहिल सिजु लहे त मदीने जे मीर जी मुंहुं न्याणी अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा जी घर दयाणी इमाम हसन हुसैन जी अम्मा के ॿुधा जां त मां मदीने जे मीर जे उम्मत जे लाइ दुआ घुरां। अल्लाह अवां के नसीब करे जुमे जे ॾींहुं सिज लहण महिल ईमान जे सलामतीअ जी पंहिंजे अंदर में ज़िक्र जारी करण जी शरीयत ते साबित कदम रहण जी मिठे मुहम्मद जे सच्चे पक्के दीनदार गुलाम रहण जी पंहिंजे लाइ दुआ घुरजां वालिदैन जी बख़्शिश बि घुरजां मूं गुनहगार खे बि दुआ में यादि कजां पर हाणे दुरूद खे देरि थी आहे हेॾे होॾे निहार खुली पड़दमान सां कदो पढ़ी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुल ला यबग़ियान इन मरजल बहरैन मा मुराद हज़रत अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा ऐं खातून जन्नत आहिनि ऐं अॻिते मौत नहीं मर जानन जी ॻाल्हि आहे जन मौत नहीं मर जानन मां मुराद हज़रत इमाम हसन ऐं हुसैन आहिनि जे इमाम हसन ऐं हुसैन जे बारे में उलमा सगोरा फरमाइनि था पिया त दुन खां हेठि जेकॾहिं निहार हो जेल खां हेठि त मदीने जे मीर सां मुतशाबिह हुसैन ऐं चेल मुबारक खां मथे मुस्तफा सां मुतशाबिह इमाम हसन यानी ॿिन्ही शहज़ादनि खे गॾु बिहार ॼण मिठो मोहम्मद घोट मीठो सुभान अल्लाह उन्हनि जो केॾो मर्तबो केॾी उन्हनि जी सखावत केॾी इबादत केॾी रियाज़त कुझु मुख़्तसर मरूज़ा तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह ताला अलैहि जी तहकीक त हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु के हज़रत इमाम हसन मुजतबा शानवारो बचो मिठड़े महबूब जो मानवारो बचो हसन मुजतबा हज़रत इमाम हसन जे खरीद कयल मानिय खां खीर जो गरम प्यालो पी पियो इमाम हसन आरामी हो ठिकर जो प्यालो भजी पियो इमाम हसन जे पाक दिल ते खीर लगो यकदम में बानिया कुरान पढ़ियो वल काज़मीन अल गैज़ वल आफीन अन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन शेर जी मेरे तर्जमानी के सुने फिटाइए अल्लाह अमल अता करे फरमाई हूँ जवनी तुम मचा वाता वराए अगो अगराई जो करे खता सो खाए पाद में पाए वयो कीने मारो कीन की बनिए चोबल काज़िमीन अल गैज़ कावड़ के खाइंदड़ इमाम हसन यकदम में फरमायो कसम तो गेजी वो कावड़ खाई छड़ी अगते बानिया आयत पढ़ी वल काज़िमीन अल गैज़ वल आफीन अन नास
इमाम हसन फरमायो फौकन के मौतों के माफ करे छो पानी आयत पूरी कई अल्लाह युहिब्बुल मुहसिनीन मुहसिनीन बांदन के अल्लाह वे जोर कंदो हजरत इमाम हसन फरमायो तू खरीद केल बानी हुई है हाने आसान इमाम हसन जी बुर्दबारी यो हजरत इमाम हुसैन जो दरगुजर असा के इमाम जी मोहब्बत केतरो असा जे अंदर में दरगुजर थदे ज़हन सा सोचूं वरी इमाम हसन हुसैन जी सखावत केतरी सादतुल कौनैन वाले बुजुर्ग आंदो इमाम हसन हुसैन स्वारन जे हुंदे 25 हज प्यादल कया स्वारन जे हुंदे प्यादल 25 हज कयो एक हज तक मोटिया इमाम हसन वो आहे हुसैन वो आहे ऐ संगन सा गड संगन जो सोट हजरत अब्दुल्ला बिन जाफर वो रस्ते में जो आया तो भूख लगन एक झोपड़ी उन में व्या संतगड़ी पीर सन औरत बैठी अम्मा कुछ खाइण ला थई जी डाडा प्यारा चेहरा हो जी मदीने जायो तो सब बियो कुछ कोने मुझो मुर्स बकरियों सब काए वियो एक बकरी आए जेका बीमार जंग वजन जड़ी कान ही बस या बीठी बियो कुछ कोने इमाम हसन बकरी दे निहारियो इमाम हुसैन निहारियो बकरी बीमार ही चंगी भली थी वई थने खीर सा भरजी आया खीर पी घो कयो कुछ देर का बाद में वरी चवनस्ता अम्मा कुछ अथई न खारा जी बियो कुछ कोने जेकर बीमार बकरी के अवा चंगो भलो कयो त इन के जेकर तुही खाओ कबाब बनायो अवा के इजाजत टिनी फलारन बकरी के तुही आधो कबाब बनायो चवनस्ता अम्मा जेकर मदीने आई त तुझो थोरो लाहे छडीना सुभान अल्लाह या हसन करीम जी सखावत जने आए मदीने थोरो लाहे छडीनासी कुछ वक्त गुजरियो मसला एड़ा दरपेश आया वो पीर सन औरत मुर्स समेत मदीने आई इमाम हसन जी नजर पई 1000 दिरहम नहीं 1000 बकरियों नहीं इमाम हुसैन 1000 दिरहम ना 1000 बकरियों नियो हजरत अब्दुल्ला वरी 2000 बकरियों नियो 2000 दिरहम ना या इमाम पाक जी सखावत इल्म बुधी बुर्दबारी बुधी सखावत बुधी पर हाने वरी तुजी नमाज सा मोहब्बत कान हुंदी नमाज का परे हुंदो ही फासी रो हुंदो ही पर कन खोले बुधी छरी हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो हजरत इमाम हुसैन मुझो बाबा साईं 1000 रकातों नी रात में नफल पढ़ो सुभान अल्लाह 1000 रकातों 500 नफल नी रात में पढ़दो हो के बे कम जी कार जी दुनिया जे मामले जी गालान जो को मौको ही न मिलंदो हो एडो हजरत इमाम हुसैन आली मकाम जो इबादत सा ज़ौक़ हो हसनीर करीमन जो इबादत सा प्यार हो अल्लाह करे असी पान के हुसैनी सदगायूं था पर उन हुसैन आली मकाम जे फिलसफे के समझो उन जे लाए जे गाल जे ला कुर्बानी दी इस्लाम के जिंदा बनायो दिल में के बाकी रखियो कुरान के बाकी रखियो मस्जिद के बाकी रखियो उन फिलसफे के नजर में रखंदे असीब सच्चा सुन्नी सच्चा हुसैनी बंजू पान के नमाज जो पाबंद बनायो जिक्र जो पाबंद बनायो मदीने जे मीर जे शरीयत के अपनाए सुन्नत के अपनाए ऐ मोहब्बत जे मैदान के एड़ो बनायो जो को क़यामत ताईं चमदा रहूं खुश थी हुब्बदार हबीब ने जा सुभान अल्लाह तोखे थींदा हिते ऐं हुते दीदार हबीब ने जा खुश
खुश थी हुबदार हबीब ने जा जन प्यार रखो तन के प्यार जे बदले में तकीर मां गया अतो पानी जमायत के प्यारे वना त कादे वना जन प्यार रखो तन के तेहे प्यार जे बदले में मिलंदा लख प्यार हबीब ने जा खुश थी हुबदार हबीब ने जा हजरत इमाम हसन हुसैन जी याद में याफिज साहब महफिल मलाइया दिल थी चे तो उन्हनि जे शान में कुछ हदीसूं अवां जी खिदमत में पेश कयां त हजरत इमाम हसन हुसैन जी मदीने जे मीर जी इमाम हसन हुसैन सा केतरी मोहब्बत ही केतरी कदर जो हजरत अयास साहबियत रिवायत कई लक़द कुदत बिनबी अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वल हसन वल हुसैन बगलतहु शहबार हत्ता अदखलतुहुम हुजरतन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाजा कुदामहु व हाजा खल्फहु ओ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अयास तो फरमाए तमो मदीने जे मीर आका अमीर अलैहि सलातो सलाम के खच्चर ते सवाल उठो इमाम हुसैन सोने नबी सा अग्ञा सवार हो इमाम हसन सोने नबी सा पुठिया सवार इतनी मोहब्बत जो अंदाज इमाम हसन हुसैन जोर पे आजमायो मल्ला प्या ब्रह्म अल्लामा जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह अलैह फरमाए तो सोना नबी इमाम हसन के पियो जे वठा सनवारो कर एडो जाठो वणी सही करीस खातून जन्नत सैयद फातिमा ज़हरा अर्ज़ी करे मुजा बाबा साईं इमामुल अंबिया हिम्मत नंढे खे न्यार बिया मुशीद नंढे खे दिबिया हिमथाए गुद नंढे खे या अमा हसन खे प्या हिमथायो हुसैन खे ने दीने जा साईं पे फरमाइने त हुसैन के हिमथाण जे ला खुद जिब्राइल अमीन बीठो मुझे मुर्शिद बुलबुल मदीना तर्जुमानी कई सुभान अल्लाह चो तो बुधाए रात में हजरत हसन दे रहमतल लिल आलमीन थे ता हजरत हुसैन दाह जिब्राइल अमीन दिलो दिल पर नबी जो आसकी सरवर हुसैन दाइमा दिल में रहे तो दिल रुबा दिल पर हुसैन असल था आशिकन जो रहनुमार पर हुसैन असल था आशिकन जो रहनुमार पर हुसैन दाइमा दिल में रहे तो दिल रुबा दिल पर हुसैन हसन हुसैन जी मदीने जे मीर सा एतरी मोहब्बत एतरो प्यारा सही फरमाइता अल हसन वल हुसैन सैयद शबाब अहल जन्नत व अबूहुमा खैरुम मिनहुमा औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुजा दिल पर नबी फरमाइता हजरत इमाम हसन हुसैन जन्नती नौजवानन जा सरदार आहिन ऐ उन्हनि जो बाबो सोनो अली उन्हनि खां बि भलो सोनो अली भलो कीअं जो सुभान अल्लाह जो जॾहिं इमाम हसन हुसैन पींग
पीगे में आरामी हन त उन्हनि जे पीगे के लोटण वारो जिब्रील अमीना मौला अलीउल मुर्तजा शेर खुदा नंढड़ो आरामिया त उन्हें जे पीगे के लोटण वारो मिठो मोहम्मद रहमत लिल आलमीन शान तदस मकाम निहार मर्तबो निहार एतरे कदर जो हबीब सोने जो सहाबिया नालो हुज़ैफा बाकी बटे मिनट एडे चिक चिका धक धका छड़ियो या नंगर या मानी तहाला आया मुतवज्जो थियो हजरत हुज़ैफा रदियल्लाहु ताला अन्हु मदीने जे मीर जो सहाबिया उनके पंहिंजे जीजल अम्मा फरमायो हुज़ैफा जी अम्मा हबीब सोने जे दरबार में वञण में सुस्ती छो कई थई मुस्तफा जो दीदार करण ला वञण जमा हाज़िर अजी थो वञा पर हुज़ैफा जॾहिं मदीने जे साईं जे दरबार में वञी त मोजा सलाम चइजे वारा इश्क वारा प्यार वारा अजब मदीने वञण वारन खे चवंदा त मदीने वञी दो सलाम चइजे या महबूब जे सहाबियान जी सुन्नत थी हुज़ैफा के पाजी अम्मा चेती मदीने जे साईं के सलाम चइजे हुज़ैफा आयो मगरिब जी नमाज मदीने जे साईं सा पढ़ी मगरिब जी नमाज का बाद में मुझो महबूब है मुझे महबूब जा सहाबी नफलन में मसरूफ थी गया मथा इशा जी नमाज थी मथा इशा जी नमाज थी मथा इशा जी नमाज थी ओते थी गई अगे मुझो दिल पर नबिया पुछा हुज़ैफा सुभान अल्लाह हुई महबूब सोना अलैहिस्सलाम फरमान इसका हुज़ैफा ही के बदार नबी फरमान हुज़ैफा है अर्सो करे लबैक या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह मुझा सोना नबी बिल्कुल मैं हुज़ैफा आया के बदार नबी फरमाइंदा तो ते वो सलाम तो जी मां ते वो सलाम अने हवाली न थियो उदाय न थो अगे महबूब फरमाइंदा तो ते वो सलाम तो जी मां ते वो सलाम तो ते वो रहमत तो जी मां ते वो रहमत तुझे लाभ दुआ है तुझी मां जे लाभ दुआ है उनका बाद में मुझे महबूब फरमाइंदा हियर मुझे अग्या एकड़ो शख्स दिठी हुज़ैफा जे तो हा या रसूल अल्लाह नाम या रसूल अल्लाह बिल्कुल मुंह दिठो सही फरमाइंदा हज़ारे साल इन मलाइक रब जे हुजूर में सजदा कया तस्बीह कई तहलील कई रब राजी थी पिस मालिक मिठे फरमाइस सोना ए मुझा मलाइक जेको बुरी सोचे मलाइक चयो त मुखे दुनिया जी ख्वाहिश काने का दुनिया जी लालच काने का दुनिया जो को फर्ज कोने को पर मुखे इजाजत दे त मदीने जे साईं जे दरबार में सलाम पढ़ी अचो असल शैया थई हबीब सोने जे दरबार में सलाम हाने आप साहब थियो तैयार ॿिया बटे जोड़ में अथस असा जी मोहब्बत सा अदब सा दुआ जी अपील अथस आवाम बाहू बधोस दिल पर नबी जे दरबार में वनी असा जे ला दुआ घुरे अल्लाह असा तमा के उन सरकार जे सुन्नत ऐं शरीयत ते इस्तकामत नसीब कंदे दिल पर जो दीदार नसीब करे वनी आवाज में चओ आमीन उन मलाइक सूरे जी दुआ रब कबूल कई आयो दरबार में हबीब फरमान हबीब करीम अलैहिस्सलाम जे दरबार में अचे जो पियो इन निहार अल्लाह ताला फरमाए मुझे महबूब वट नहीं गाल खणी वनी मुझे महबूब के फरमा अनल हसन वल हुसैन सैयद शबाब आल जन्नत व अना फातिमा सैयदतुन निसा आल जन्नत नहीं गाल खणी बेशक
इमाम हसन हुसैन जन्नती नौजवान जा सरदार आइन ऐ खातून जन्नत औरत जी सरदार जन्नत जी मालिकानी आहे मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान यख़रुजु मिनहुमा अल-लुअलुअ वल-मरजान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान मुझा महबूब मुझा प्यारो सोने नबी जा गुलामो अल्लाह फरमायो त मोमिन बहरन के गद वहायो एक जो पानी खारो बे जो पानी मिठो ऐ बिनी जे विच ते एड़ो पर्दो एड़ो फर्सखा जो एक बे में तजावुज नथा कन एक बे में खिलत मिलत नथा थियन पर पो तुम केड़न केड़न नेमतन जो इनकारी थींदे उनन मजा मोती ऐ मरजान निकरन था तू केड़न केड़न नेमतन जो इनकारी थींदे इन मरजल बहरैन मा मुराद हजरत अलीउल मुर्तजा शेरे खुदा ऐ खातून जन्नत आहिन ऐ मोतन ऐ मरजान मा मुराद हजरत इमाम हसन ऐ हुसैन आहिन जन के असी पंजतन पाक चवंदा आहियूं उनन जो मकाम इन्नमा युरीदुल्लाह युज़हिब अन्कुम रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा अल्लाह फरमायो तुम अहल बैत का पलीती परे करे उनके क़यामत तक पाकन पाक बनाया हुआ अल्लाह जी हबीब दुआ घुरी अहल माना वारा बैत माना घर अल्लाहुम्मा हाउला अहल बैती हसन अहल बैता हुसैन अहल बैता खातून जन्नत अहल बैता महबूब करीम जो अली अहल बैता यार मुस्तफा जा नंग अहल बैता ने चादर जी दुआ पिया घुरन मुझा मौला ई मुझा अहल बैत थई जेको हिनन सां मोहब्बत रखे उनन सां तू भी मोहब्बत रखे जिक्र हुसैन जी महफिल कईया अरे आखिर में आपको शेर पढ़ी बसमा जी जा तो वठा कि अल्लाह जे प्यारे फरमायो हुसैन सच्चा हुसैन आला हुसैन अशरफ हुसैन बरतर बस असांजे संग सोणीअ जो सोणो कामिल वली फरमाईंदो आहे मोहम्मद राशिद रोज़े दड़ी मकतूबात में ईंदो आहे त यज़ीद तो लानत हुई आहे अवा उन ते लानत करण जो टाइम ज़ान न कयो इहो मदीने जे साईं ते सलात इन वरी हकीकत खोले बयान कई हुसैन सच्चा हुसैन आला हुसैन अशरफ हुसैन बरतर यजीद झूठा यजीद असफल यजीद अरसल यजीद कमतर हुसैन मुसल्लिम हुसैन मोमिन हुसैन आलिम हुसैन आदिल यजीद मुरतद यजीद मुलहिद यजीद जाहिल यजीद कातिल हुसैन सादिक हुसैन अबयद हुसैन मुसल्ली हुसैन साबिर यजीद काज़िब यानी कूड़ो यजीद असवद यानी व्याज ॾियण वारो यजीद मुफसिद यजीद जाबिर हुसैन मुसब्बित हुसैन कामिल हुसैन दाखिल हुसैन आकिल यजीद मनफी यजीद नाकिस यजीद खारिज यजीद बातिल कहना खोल जा यही करिश्मा है सच का वासिफ यही करामत है करबला की शहीद करके यजीद फानी शहीद होकर हुसैन बाकी हुसैन बादशाह हुसैन हुसैन शाह वाहे बादशाह वाहे दीन हुसैन दीन पनाह हुसैन हुसैन दीन वाहे दीन जी पनाह वाहे सरदाद दाद दर्द
दस्ते यजीद सिर पाक नहीं यजीद जी हथ में हथ नहीं हक्का के बिना ला इला हसन हुसैन कलमे जो बुनियाद रखने वालो मिठो मोहम्मद अमीना कलमे के संभालने वालो सुनो हुसैन असा आशिकन दे दिल जे मोहब्बत पक्की हुजे नमाज जी कोशिश कयो वडन जो अदब कयो नंढन ते शफकत कयो कुरान करीम सां लहू लायो जो आखिरी हज जे मौके ते मदीने जे साईं फरमायो त मां अबा वट ब शयूं छडे थो वञा हिकु कुरान करीम या मुंहिंजा अहल बैत ए ॿई हिक ॿिए खां जुदा न थींदा हौज़े कौसर ते मुस्तफा करीम सां मिलंदा हाफ़िज़ साहब तव्हांजे ॻोठ में कुरान करीम जे खिदमत पियो करे दीन जो दर्स इस्लाम जी प्रचार सोने नबी जी सुन्नत ऐं शरीयत जी ॻाल्हि हले थी पई तावन में रहो मदीने जे मीर जी सुन्नत ऐं शरीयत ते इस्तकामत नसीब अल्लाह अवां खे करे अवां ही जलसा ही प्रोग्राम असी हुजूं या न हुजूं पर कंदा रहो या ईंदड़ नस्ल में ये मोहब्बतूं कायम थियन सच्चे सुन्नियत जो सच्चे हुसूनियत जो सच्चे हुसैनियत जो दर्स मिलंदो रहे मोहब्बत जा मेला मचंदा रहन रंग लगंदा रहन गुनाह टहंदा रहन मेहरबानी जा मींहं वसंदा रहन करम जा कतर वसंदा रहन रब्बुल इज्जत जल शानहु मुंहिंजो अर्ज़ करण अवां जो बुग़ल क़बूल फरमाए जिन फ़कीर सां हाफ़िज़ सां ताउन कयो रब उन्हनि जे रोज़ी रोज़ में बरकतूं अता फरमाए अमा अलैना इल्लल बलाग रब्बना अतमिम लना नूरना वाग़फिर लना इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा वअल्हिक़नी बिस्सालिहीन या रसूल अल्लाह उन्ज़ुर हालना या हबीब अल्लाह इस्मा क़ालना इन्ननी फी बहरि अम्म मुग़रक़ुन ख़ुज़ यदी सहिल लना अशक़ालना मुंहिंजा मिठा अल्लाह पंहिंजे महबूब जे सदके जीअं असांखे पंहिंजे ॿारनि खे पाण में मुतहद थियण जी गॾिजण जी वेहण जी पंहिंजे घर में अचण जी ज़िक्र हुसैन ॿुधण जी तौफ़ीक़ बख़्शे ताक़त बख़्शे हिम्मत बख़्शे जुरियत बख़्शे ये मुंहिंजा मौला असांजे हिन कारी ख़ैर खे असांजे हिन अमल खे पंहिंजे बारगाह रबूबियत में क़बूल फरमा मुंहिंजा महर मौला करीम सोने हुसैन जी सच्ची मोहब्बत सच्चो प्यार नसीब फरमा हाफ़िज़ साहब जो दिल जो तमन्नाऊं तमाम जमायतुनि जो तमन्नाऊं इन बरकत वारी महफ़िल जे सदके पूरियूं फरमा सभिनी जे लाइ गॾियल दुआ आहे मुंहिंजा अल्लाह बीमारनि खे शफ़ा अता फरमा रिया औलादनि खे नरीना औलाद नसीब फरमा परेशान हालत जो परेशानियों दूर फरमा तंग दस्तियों दूर फरमा तकलीफों दूर फरमा पंहिंजे महबूब जी इताअत ऐं गुलामी शरीयत ऐं मोहब्बत ते इस्तकामत नसीब फरमा अर्ज़ आजिज़ जो अघाए कर अजाबत या खुदा दीन ऐं दुनिया सदीदे सआदत या खुदा नफ्स छड़ियो आने होरे नफ्स छड़ियो आने होरे कान थी नेकी पुजे हाल हीनो आए हरदम कर हिमायत या खुदा हम नशीनी औलियान जी तू कर मुखे नसीब जे हुजन साहिब व कामिल इस्तकामत या खुदा आजिज़ाना इल्तिजा साईं मुफ्ती मोहम्मद इदरीस जी अघा गुंबज़ खिज़रा सदी करियूं ज़ियारत या खुदा इन्नल्लाह व मलाइकतहु यसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा लबैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व हबीबना व मौलाना महबूबना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिहक़्क़ि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।